नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हैदराबाद खां ख़बर ॾींदा हलूं त पूरे मुल्क में अॼु ईद उल अज़हा मज़हबी जोश जज़्बे सां मल्हाई पई वञे। ईद नमाज़ खां पोइ लखे मुसलमान हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुन्नत ते अमल कंदे अल्लाह जी राह में जानवरनि जी क़ुर्बानी करे रहिया आहिनि। दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जीअं पाकिस्तान में बि अॼु ईद उल अज़हा मज़हबी जोश जज़्बे सां मल्हाई पई वञे, जॾहिं त मस्जिद ॿाहिरियां सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। ईद नमाज़ दौरान पाकिस्तान जे अमन ऐं सलामती जे लाइ दुआऊं घुरियूं वयूं, जॾहिं त कश्मीर जी आज़ादी जे लाइ पिणु ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं आहिनि। दुश्मन सभी के वतन है सदा, हर दिल की आवाज़, दिल की आवाज़, पाकिस्तान। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।